लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आवे आवा जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे हिक सदी जो एक इंसान, हिक सदी जी हिक तारीख़ दादा रोचीराम जे बारे में लीडर टीवी 4 साल 3 साल अवल हिकिड़ो इंटरव्यू कयो। इंटरव्यू जी हिकिड़ी सीरीज़ आहे ऐं वरी असां दादा खे चयो त मुख़्तलिफ़ शख़्सियतूं उन्हनि ते दादा वाइदो बि कयो त ॻाल्हाईंदासीं। सो दादा खे पढ़ंदे मूंखे ख़्यालु थियो त पंहिंजो हुनजो जनमु 1928 में थियो आहे। 1928 में दुनिया में हज़ारे माण्हू ॼावा आहिनि, सवे मशहूरु थिया हूंदा। दादा उन्हनि मां असां वटि हिकिड़ो आहे, पर इन खां सवा 1928 में पीर सिबकतुल्लाह शाह राशिदी उर्फ़ पीर साहब पागारो ऐं जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो 1928 में ॼावा हुआ। जेकॾहिं उहे क़तल न थियनि हा त अॼु शायदि असां सां गॾु हुजनि हा, पर ख़ैर तारीख़ जा पंहिंजा वकरा आहिनि। तारीख़ जी कई शख़्सियतुनि खे ॾिसण लाइ, मापण लाइ, जांचण लाइ, उन्हनि जे बारे में दादा जो नुक़्ते नज़र मालूम करण लाइ असां अॼु संदन घर वेठा आहियूं। अचो त साणसि ॻाल्हायूं। दादा अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो? नमस्ते। मूं जीअं अॻे अवां वाइदो कयो त मुख़्तलिफ़ माण्हुनि ते ॻाल्हाईंदुसि, सो आउं चाहियां थो त सवाल पुछण खां सवाइ जनाब मीर अली बख्श तालपुर ते अवां ॻाल्हायो। मीर अली बख्श तालपुर नवाब ख़ानदान जो सिंध जे ख़ुदि मुख्तियार हुक्मरान जे ख़ानदान जो माण्हू हो। मीर साहिब जे वारिद साहिब जो नालो नवाब अलादाद हो। नवाब अलादाद जे वारिद जो नालो मीर इमाम बख्श हो। मीर इमाम जे पीउ जो नालो मीर शेर मोहम्मद हो। उहो शेर मोहम्मद हो जो अंग्रेज़ सां जंग में वियो, जंहिंजे लाइ अंग्रेज़नि सिपाहियुनि अंग्रेज़ जे रिकार्ड में वॾी ॻाल्हि लिखियलु आहे त हू शेर मोहम्मद वॾो बहादुर माण्हू हो। पोइ शेर मोहम्मद जो मैदान जंग मां हली वियो। उन जाइ ते जेको इहो जेको हो शीदी हो होशू, उहो जंग लड़ियो। हू जंग जे मैदान वियो हलियो त ॿियो लश्कर वठी अंग्रेज़ सां विढ़ण वेंदुसि। पोइ मीर इमाम बख्श जो पुटु वॾो त नवाब शाह जे भरिसां लश्कर तयारु कयो। हीअ तव्हां वियो अफ़गानिस्तान वियो, ईरान वियो ऐं सभिनी हंधि कोशिशि कयईं त मुंहिंजी हुकूमत वापसि वठां ऐं मैदान जंग में इन करे हली वियो। त उहो हुनखे पोइ अंग्रेज़नि हुनखे दाव ॾिनी ऐं ॾेई पोइ हू रूपोश हो, अंग्रेज़ जी हुकूमत हुई। पोइ अंग्रेज़नि सां ठाह कयो, ठाह करे पोइ हू मीर ख़ास में हुनखे मीर ख़ास सां लाॻू चङी सारी जागीर ॾिनऊं। उते हुन पंहिंजो बंगलो ठाहियो। उहो कोट जहिड़ो बंगलो, अञा ताईं उहो बंगलो आहे जिते मीर साहिब हिते रहियो। उहो मीर नवाब साहिबु हुनजो पुटु आहे। ॿिया बि नवाब साहिब जा सॻा भाउ बि हुआ, मीर शेर मोहम्मद जा ॿिया बि पुट हुआ। हीअ मीर जेको मीर इमाम बख्श जो वॾो पुटु हो। मीर इमाम बख्श जे पीउ जो नालो बि हुओ। ऐं मीर इमाम बख्श जो नवाब साहिब खां सवाइ ॿिया बि केतिरा पुट हुआ, उहे मीर आहिनि, उहे तालपुर आहिनि, उहे जागीरदार आहिनि, उहे माण्हू आहिनि। त मीर अली बख्श मीर नवाब साहिब जो नंढे में नंढो पुटु हो ऐं मीर अली बख्श तमामु घणो भाईंदो हो हुनखे। पोइ हू नंढड़ो हो त संदसि माउ गुज़ारे वई। पोइ तंहिंखे वॾी मोहबत हुन सां हूंदी हुई। पोइ मीर अली बख्श त DJ सिंध कॉलेज मां BA पास कई। DJ सिंध कॉलेज में BA पास कयईं। BA पास करण पोइ हू विलायत पढ़णु वञिणो हो त नवाब साहिबु चयो त आउं जुदाई सही कोन सघंदुसि, तव्हां न वञो। पोइ भला चयो तूं नाराज़ थो थी त घुमी अचु। पोइ मीर साहिबु लंडन वियो, थी आयो। पोइ लंडन मां अची स्विट्ज़रलैंड में ॾिठो। स्विट्ज़रलैंड में लेक जेनेवा आहे या स्विट्ज़रलैंड फ्रांस जे दंग ते आहे। उन पासां स्विट्ज़रलैंड जे पासे हिकिड़ी आबादी आहे, उते वॾी रेस्टोरेंट आहे जंहिं ते मशहूरु लेनिन पंहिंजे वॻल हो उते रहंदो। उन होटल में चांहि पीअंदो, उते रहंदो हो जेसीं उतां पोइ जॾहिं जंग लॻी तॾहिं हुनखे घुरायऊं, स्पेशल ट्रेन हुनखां रखियऊं। उहो रूस वियो ऐं रूस जी हुकूमत 1917 में जी 1917 उहो 1917 में नवाब मीर अली बख्श उन लेनिन जे हवाले सां उहा रेस्टोरेंट हुई जंहिंमें हू कॉफ़ी पीअंदो हो, कचहरी कंदो हो, उहा मीर साहिबु ॾिसी वियो। असां सभिनी खे चई ॾिसणु वञिजो। मुंहिंजी दिलि हुई ॾिसणु वञा।
पर आउं वञी कोन सघियो आहियां। पर मीर साहिबु असांखे उन लेक जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। उतां मोटी आयो पर तमामु फ़क़ीर तबियत जो माण्हू हो। ख़बर ई कोन पवंदी त को नवाब जो पुटु आहे या वॾे घराणो माण्हू आहे या वॾो ज़मीनदार आहे। संदसि वालिद खे 50,000 खां वधीक एकड़ ज़मीन हुई नवाब साहिब खे। ऐं हू अहिड़ो क़ाबिल माण्हू हो जो ॿकरियुनि जो ख़ासि शौक़ीन हूंदो। पोइ हुनजे जो वाड़े जी का ॿकरी गुम थी वेंदी हुई उहो ॿिए हंधि ॾिसंदो हो त हुनखे यादि ईंदी त हीअ मुंहिंजे ॿकरियुनि जी नसल जी आहे। एतिरी हुनजी सुञाणप जी अकुल हो नवाब साहिब जो। जेको हिकिड़ो हाशिम रज़ा सरपारकार में डिप्टी कमिश्नर हो उहो ख़ासि नवाब साहिब जी पुछा कंदो हो, ख़ासि इज़त कंदो हो नवाब साहिब जी। नवाब साहिब अली बख़्श जो ॿियो माइट आहे जेको हिन शेर मोहम्मद जे ख़ानदान मां आहे मीर ताज मोहम्मद, उहो वरी वॾे घराणो माण्हू आहे हिननि जो आहे। उनजे घरां शादी उनजी भेण सां शादी कई वञे मीर अली बख़्श। मीर बख़्श। ऐं अली बख़्श जे ॿारनि मां उन मीर ताज मोहम्मद खे शादी कयऊं। ताज मोहम्मद जो घर मीरपुर पुराणी जे भरिसां आहे। मीरपुर पुराणी में पुराणे क़दीम हिकिड़े किले जा आसार आहिनि। जॾहिं मीर शेर मोहम्मद रहंदो हो जॾहिं हिन जी बादशाही मिली, जॾहिं हुनखे हुकूमत में हिसो मिलियो ऐं सिंध में ख़ुदि मुख़्तियार बादशाह थियो तॾहिं मीर पुराणे ते हो। उहो वॾो हो मीरनि में मीर ताज मोहम्मद जो वॾो हो। पोइ वरी इहो मीर पाण में विधिया। पोइ हितां मीर शेर मोहम्मद जो ख़ानदान जो मीर जा पीउ या चाचो हितां लॾे वियो पुराण में उहो हिकिड़ो ठाहियो अथनि किलो, उते वञी रहियो। पोइ उन ॿिए मीर शादी कई हैदराबाद जे मीरनि मां। पोइ हैदराबाद जा मीर वरी विया उन मीर खे उतां वठी आया त पोइ मीर ताज मोहम्मद आया मीर पुराणे ते। हिननि वरी ॿी मीरपुर ठाही पंहिंजी, तंहिं करे हुनजो नालो रखियो मीरपुर ख़ासि। अच्छा मीरपुर ख़ासि इन करे आहे त हू जेका मीरपुर हुनजी हुई तंहिंखे सॼा मीरपुर पुराणी चयऊं। ऐं हुन उते हू मीर ताज मोहम्मद मीर जो ख़ानदान हिकिड़ो भाउ रहंदो हो पर हुकूमत ॿिए खे मिली, तंहिंजे करे उन्हनि मीरपुर ख़ासि खे शहर इहो मीरपुर ख़ासि काहू जे दड़े वारी मीरपुर ख़ासि हिकिड़ी बाज़ारि आहे हितां काहू बाज़ारि सॾे थी। उहा काहू बाज़ारि सिधी वञी काहू जे दड़े ते थी पए। उते उहो शहर मीर वसायो ऐं नालो रखियो मीरपुर ख़ासि। ऐं मीरपुर ख़ासि थियो। ऐं मीरपुर ख़ासि में हिकिड़ो बंगलो ठहियलु आहे जो पुराणो इहो तरवट साहिबु ठाहियो हो। कचो बंगलो ठहियो कचो कुझु कचो ठहियलु आहे उहो अञा ताईं आहे। वॾी चङी सारी 3 फुट 4 फुट 5 फुट दीवारूं आहिनि। किलो ठहियलु ॾाढो ठहियलु तरवट में रहंदो। त अली बख़्श मोटी आयो। पोइ अली बख़्श दरेश क़िस्म जो माण्हू हो, तमामु सखी माण्हू हो, तमामु सादी क़िस्म जो माण्हू हो। ऐं हिते जिते हींअर घरु आहे टंडे जाम जे सिराज जो सिराज मेमण साहब। सिराज दरानी सिराज लख मेमण हो न। हा सिराज मेमण जेको मास्तर जो पुटु हो। याकूब साहब जो फर्ज़ंद। हा उहो सिराज जेको मीर उनजे भरिसां या उहा हुई उते मीर साहिब जो बंगलो हूंदो हो। उते मीर साहिबु क्लिस्टन ते रहंदो हो। ऐं असांखे घर में वञण जे लाइ रंधिणे जे वटां ॿाहिरि दरवाज़ो खुलंदो त मेन दरवाज़े खां आम माण्हुनि खे ऐं ॿियनि खे अचणो हूंदो। असां ख़ासि दोस्तनि लाइ उन रंधिणे वारे दरवाज़े खां ईंदा हुआसीं। हीअं जा मीर साहिब जी नियाणी वॾी आहे हीअं शादी करण जो घोटु गुज़ारियो आहे उहो बी जन्नत नालो आहे। उहा नंढी हुई उनखे मीर खे तमामु मीर जा पुट बि जजा आहिनि पर धीउ जेका वॾी हुई ख़ासि स्पेशल हुई उन लाइ उनखे ख़ासि इज़त हुई ख़ासि ॻाल्हि अञा उहा माई हयात आहे। ऐं उहो ई उनजी धीउ परणाई अथनि कामिल कादिर बख़्श जे पुट खे निज़ामानी खे। निज़ामानी सां जूं माइटियूं कंदा आहिनि पर उहा इहा मीराणी आकर या इहा ॻाल्हि न हुई अली बख़्श में। निज़ामानी में बि परणाईंदा आहिनि कामिल बिना ज़मीनदार जे बणाए छॾियईं छाकाणि त हू कामिल हो ऐं वॾी हैसियत जो कादिर बख़्श नालो हुअसि न। कादिर बख़्श उनजे पुट खे दोस्तैन नालो आहे। दोस्तैन उन दोस्तैन खे अली बख़्श जी नियाणी जी धीउ परणायल आहे। असीं उते दिल्ली वियासीं असांखे वीचारो घरु वठी हलियो। उहो उन PhD पास करे ऑक्सफोर्ड मां ऐं ऑक्सफोर्ड में ई रहे थो।
को कारोबार करे थो, को इल्मी कारोबार आहे कहिड़ो करे थो, दोस्त आहिनि उनखे वरी घर में ॿी जन्नत जी नियाणी आहे, ॿी वटि इहा तसब न हो, तंहिं करे अली बख़्शी ॾेई छॾियो। अली बख़्श पर अली बख़्शी नियाणी ॾिनऊं, नियाणी जे ॿिए हंधि अचनि जे भाउ खे पढ़ाइण लाइ उनजी धीउ सा ॾिनऊं उनखे काज़ी दोस्तनि खे, अञा दोस्तनि जे घर में उनखे उन ही पॉलिटिक्स में कीअं आयो हिते? पॉलिटिक्स अली में बख्श साहब पॉलिटिक्स में छा थियो जो जॾहिं 1 यूनिट थियो, तॾहिं 1 यूनिट जो मेंबर उन ज़माने में 1953 जी जेका इलेक्शन थी, तंहिंमें मीर इमाम बख़्श सामारे तालुके मां मेंबर हो सिंध असेंबली जो, उनखे खोड़े जेल बेल में विधो। तंहिं करे 1 यूनिट जी जॾहिं इलेक्शन थी त हुन मीर इमाम बख़्श छॾी ऐं मीर अली बख़्श मेंबर थियो। 1 यूनिट जी असेंबली में मीर अली बख़्श मेंबर हो ऐं उन वक़्तु हुन में जेका पार्टी हुई मुस्लिम लीग जी जेका पार्टी, तंहिं हुनखे पार्लियामेंट जो ख़ासि पार्टी जो लीडर कयो। उहा यादगिरी भुट्टे साहिब खे हुई, तंहिं करे पीपल्स पार्टी जो बि पार्टी जो कमकार हलाइण जे लाइ कयो ऐं अली बख़्श भुट्टे साहिब जे वक़्त में मेंबर थियो। ख़ान बहादुर वसाण खां इलेक्शन खटी आई ऐं ख़ान बहादुर वसाण उन खां पोइ इलेक्शन जी तयारी करे गुज़ारे वियो। 2 माण्हू हुआ थरपारकर में, जे वॾा माण्हू हुआ, तमामु वॾा माण्हू हुआ, हिकिड़ो नवाब ख़ान बहादुर गुलाम वसाण ऐं ॿियो राणे साहिब जो पीउ हो, राणे नालो हुयुसि, उहो राणे साहिब जो पीउ बीठो इलेक्शन में, राणे चंद्र सिंह जो पीउ इलेक्शन में बीठो, उहा इलेक्शन में हाराई हुई स्वामी 1970 जी इलेक्शन में। स्वामी कृष्णानंद हिकिड़ो कांग्रेसी हो जो शिमला स्टेट जे कंहिं राजा जो पुटु हो, पोइ हुन संन्यास वरितो। संन्यास हिते कांग्रेस में आयो, हिते असां कांग्रेस जो वर्कर हूंदो, पोइ हरिजन जो कमु कंदो, हुन हरिजन जो आश्रम खोलियो, गांधी आश्रम खोलियो, खोखरे पार जे भरिसां आहे पाकिस्तान जी स्टेशन आहे हिकिड़ी, खोखरे पार जे भरिसां ॿी आहे, असली आहे नालो उहो, खोखरो पार पाकिस्तान खां पोइ नालो थियो आहे। उते जेका रेल वञे थी, सा रेल रस्तो सिधो आहे त बॉर्डर तां रेल हले थी, त उन स्टेशन ते खोलियईं, आश्रम खोलियऊं, ॿियो नंगर पार्कर में खोलियो, स्वामी कृष्ण खोलिया, उन हरिजन पढ़ाया, हुन भील पढ़ाया, हुन कोहली पढ़ाया, हुन हिकिड़ो मेघवार खे ग्रेजुएट पास कराए, एडमिशन करायूंसि, शायदि मुख़्तियाकार बि थियो, उहे सभु कम हुते हिननि स्वामी कृष्णानंद कया। जे लॾ पढ़ण थी, उहो स्वामी कृष्णानंद 1935 में इलेक्शन में बीठो, 35 में थी 37 में थी, 35 जी इलेक्शन में स्वामी कृष्णानंद थरपारकर जो कमु सॼो सोशल वर्कर जो में इलेक्शन हाराए वियो। स्वामी कृष्णानंद खां छाछरे जे अखुर ठक जी लछमण जे चाचे ॾाॾे इलेक्शन खटी, तंहिं ते हू नाराज़ थी वियो त मूं हेॾो कमु कयो। स्वामी कृष्णानंद चयो माण्हू मूंखे को वोट कंदा आहिनि, पोइ थर मूंखे छॾे वियो हलियो, कराची आयो, कराची जी कांग्रेस जो स्वामी कृष्णानंद खे सदर कयूं। पोइ जॾहिं वरी इलेक्शन थी, उहो त थी 37 जी इलेक्शन, उहो इलेक्शन पूरे थियण खां अॻे थी वियो, उन इलेक्शन खां पोइ ॿी इलेक्शन न थी, छाकाणि जंग पई हली। ॿी इलेक्शन वरी 1945 में ठही, 45 दिसंबर में इलेक्शन थी ऐं ॿी वरी उन खां पोइ 12 महीने में 46 जनवरी में इलेक्शन थी, 45 में थी, 46 में 2 इलेक्शन में थी। उन इलेक्शन उहा जेका इलेक्शन थी उन वारी, तंहिंमें स्वामी कृष्ण थर मां खटे कामयाबु थी ऐं अखि जी ठकुर जे बदिरां राणे चंद्र सिंह जे पीउ राणो कहिड़ो नालो उन इलेक्शन में हाराई ॿुधी ऐं उहो गुज़ारे वियो। असां बि इलेक्शन में हाराए गुज़ारे वियो ऐं वीर राणे जो पीउ राणे खे गुज़ारे वियो। पोइ राणो पढ़ंदो कंहिं गवर्नर खे, हुनखे छाकाणि हुनखे रियासत जे राजा जी हैसियत हुई,
राणे वारनि खे। तंहिंजे करे उहो तंहिं करे उहो राणो पाण बीहंदुसि, पर उहो घणो हुन में हाल कोन हो। पर पोइ इलेक्शन बीह वियो ऐं इलेक्शन हारायो ऐं स्वामी कृष्णानंद मेंबर थी वियो। पोइ स्वामी कृष्णानंद जी इलेक्शन खां पोइ थी पाकिस्तान थियो, त पाकिस्तान ॾॾ पुराण शुरू थी, त हिते ॾॾ पुराण ते स्वामीनारायण मंदर में जेका कैंप हुई ॾॾ वारनि माण्हुनि खे मदद करण जी, सा स्वामी कृष्णानंद हलाईंदो हो। ॿिया कांग्रेस हूंदा पर जो मुख्य स्वामी कृष्णानंद हो। जॾहिं हितां लॾे वियो हिंदुस्तान त उते स्वामी कृष्णानंद वरी वञी कांग्रेस छॾे राजगोपालाचारी जुदा पार्टी ठाही हुई, उन पार्टीअ जे तरफ़ां थियो। ऐं जेको पंजाब जो जेको स्टेट आहे, पंजाब में हिकिड़ी जंहिंमें जज राख उहो लीडर ऑफ द अपोजिशन थियो, कांग्रेस छॾे वियो स्वामी कृष्णानंद। राणे जे पीउ जो नालो अर्जन सिंह हो। उहो दरवेश ऐं सादो माण्हू हो, सुठो माण्हू हो, हिया कर वारो माण्हू राणो चंदर सिंह हो। अक बक टेगर घणी राणे चंदर सिंह खे, ऐं अर्जन सिंह सादो माण्हू हो। इन राणे में हिकिड़ो राणो थी गुज़रियो आहे हिन जो ॿी अंग्रेज जे दौर में। सो इहे राणा ढल माण्हुनि खां वठंदा हुआ, पोइ मीरनि खे ॾींदा हुआ, पैसा ॾींदा हुआ, ढल तो ॾींदा हुआ, ऐं हू माण्हुनि खां डायरेक्ट ढल राणो पाण वठंदो हो। जेको थर वारे इलाइक़े जी पारकर में पारकर जो ॿ राणा हुआ, ॿ भाउ हुआ, हिकिड़े खे पारकर ॾिनऊं, ॿिए खे उमरकोट ॾिनऊं। त उमरकोट वारा राणा जो ही राणो चंदर सिंह वारा आहिनि, उमरकोट वारा। हिकिड़ो चंदर सिंह, ॿियो नंगर वारो जंहिंसां हू मशहूरु कोहली वारो केस हलंदो आहे, उहो राणो हो। उहो पारकर जो राणो हो, हीउ उमरकोट जो राणो हो। त उमरकोट जो राणो हो। सो जॾहिं अंग्रेज़ आयो तॾहिं माण्हुनि खे चई भॻवान ढल माण्हू इहे ठकुर न वठंदा, अंग्रेज़ वठंदो ढल। तॾहिं जेको राणो हो, राणो हू चवंदो ढल आउं वठंदुसि, अंग्रेज़ खे आउं ॾींदुसि, मूंखे मीरनि खे आउं ॾींदो आहियां। त अंग्रेज़ चयो ईअं न, असीं पाण ढल वठंदासीं, तव्हां न वठंदा ढल। तॾहिं हू हिकिड़ो सैयद हो, जो वॾो घरानो सैयद हो उमरकोट जो, तंहिंखां खारे ते वियो, जालंग चवंदा हुआ वठंदा हुआ। जालंग वॾो ॿोरो हूंदो आहे, उहो अनाज जो भरियल संगनि सूद संग सां भरे ॾींदा, उहो ढल में वठंदा, ढल कांइट में थींदी हुई। त उहो उनखे आयो खारे ते वियो, चए बाबा मूंखे जालंग ॾियो, ऐं मूंखे अंग्रेज़ जी बादशाही अंग्रेज़ खे पाण ॾींदुसि। तॾहिं हुन सईद न ॾिनी, तॾहिं सईद खे क़तल कयो, बंदूक हई मारियो। अच्छा, उहो ख़ानदान आहे वेठो आहे, उन उहे शायदि सईद आहिनि जंहिंजी ज़मीन गुलाम हैदर शाह कब्ज़े करे वेठो आहे, या वॾी ज़मीनदार ते वेठो आहे। गुलाम हैदर शाह कहिड़ो आहे? गुलाम हैदर शाह जेको चीफ मिनिस्टर कहिड़ो, मुज़फ़र शाह। मुज़फ़र शाह जो पीउ। अच्छा, उहे जंहिं उन्हनि उहा ॿनी पोइ वरिती आहे, गुलाम हैदर शाह ठगी करे वरिती आहे। उनखे कर्ज़ु ॾेई बैंक मां वठी, ऐं पोइ न करे उनजे बैंक जे तरफ़ां नीलाम कराए पाण वठी वियो। पोइ हाणे मुज़फ़र शाह कोन वरिती आहे, गुलाम हैदर शाह वरिती आहे। हाणे जेके राणा हुआ, पोइ उहो राणो जेको क़तल करे घोड़े ते भॻो, पोइ अंग्रेज़ पुठियां पिया, पोइ अॻिते भॼियो। पोइ हू जॾहिं घणो थको, पाण बि थकी पियो, घोड़ो बि थकी पियो, तॾहिं घोड़े खे बि छॾे वण जे भरिसां वधी, ऐं पोइ राणे हुते वेही आराम करणु वेठो, त भॼी आराम करे थक भञा। त हू जेसीं थक भॼी तेसीं अंग्रेज़ अची विया। पोइ वेठी आहे, पोइ उनखे अंग्रेज़नि उमरकोट में रस्ते ते शहर जे विच में हिकिड़ो ठहियलु आहे, मुनारो ठहियलु आहे वॾो, ॾाकणु ठहियलु आहे, उते अंग्रेज़नि राणे खे फांसी ॾिनी। अच्छा, क़तल में फांसी ॾिनी। त इहो उमरकोट जे राणे इहो कमु कयो। पारकर जे राणे वारो जेको किसो वॾो वॾी जंग, उहो जेको कोहली हो, नालो छा कोहली जो, रूपलो कोहली, रूपलो कोहली, नंगर पारकर वारो। रूपलो कोहली हुनजो माण्हू हो। राणो ॿियो हो, उहो उमरकोट जो राणो हो, पारकर जो राणो हो। हू अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हो, ही अंग्रेज़नि जा हामी हुआ। हा, हे अंग्रेज़ हिनखे तंहिं करे हिननि खे
वॾियूं जागीरूं मिलियूं आहिनि हुननि खे पोइ थोरी जागीर नाले में कुझु ॾिनऊं जागीर हुनखे बि ॾिनी हुई भोॾेसर वारो ठकुर आहे ॿ टे वॾा आहिनि जिन खे हिकिड़े 5-5 हज़ार एकड़ वॾी आहे वीरावा आहे भोॾेसर आहे राणपुर आहे अञा को हिकिड़ो 2 शहर आहिनि जिते राजपूत कवालिका ऐं हारी कोलीवा ऐं हिते हिन में ठहियलु आहे हिकिड़ी मस्जिद जा मंदर ते ठहियलु आहे भोॾेसर में आहे तव्हां ॾिठी आहे हा मूं ॾिठी उहो हिकिड़ो कन वटि थियलु मुस्लमान हो बादशाह कन वटि थियो माण्हू पोइ वरी बादशाह थियो उहो हितां कंदे कच्छ ते काइण लाइ आयो हितां जो रस्तो लंघियो त उन हिकिड़े मंदर खे करे ॿियो आयो हो वरी ॿिए न ठाही उहो कन वटि हो उणी ठाही बादशाह हिकिड़ो हूंदो नंगर पार्क में हिकिड़ो खोसो हूंदो जो पाण खे एक्सपर्ट सॾाईंदो जहान खान खोसो हा जहान खान खोसो टालपुर न खोसो मीर जहान खान खोसो खोसो हा जहान खान जहान खां न ॿियो जेको तारीख़ बयानु कंदो हीअ सभु हितां जा सभु माण्हू वेंदा हुआ मूंखे तारीख़ उहो ॿुधाईंदो पोइ हिते घुराईंदा हुआ पोइ हुनखे इज़त ॾींदा हुआ उहो सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो उहो वरी असांखे चवंदो हुओ इहो हाणे हिन ॻाल्हि छॾियो ॻाल्हि खे इहो मस्जिद ठही आहे मंदर में मस्जिद न ठही आहे पर ॾिसण सां ख़बर थी पवे त उहो मंदर वांगुरु ख़ैर उहा गुज़री वई ॻाल्हि अञा उहो बीठो आहे भोॾेसर वारो जेको ठकुर हो जागीरदार हो सो राणे जे ख़िलाफ़ु पार्क जे राणे जे ख़िलाफ़ु हो उहो अंग्रेज़ सां मिले थो हुननि जो पाण में ख़ानदानी को तकरार आहे वीरावा में 40-50 हज़ार खे वॾी जेका ढंढ वीरावा जी आहे इहा सॼी इहा पोइ पाणी खे घटि हूंदो ऐं पोख थींदी वेंदी आहे ॿिया नंढा नंढा ठकुर इहो किसा पोइ हाणे मीर अली बख़्श क़ौमी असेंबली में छा कयो हा पोइ मौली क़ौमी असेंबली में इलेक्शन छा थियो जो असां भुट्टे साहिब जे लाइ असां पहिरीं भुट्टे साहिब सां शरीक थियासीं ऐं भुट्टे साहिब सां हिते मिलियो संदसि जंग बंगले में कचहरी थी माई मथां मिलण आई पोइ मूंखे कचहरी पूरी कयमि भुट्टे साहिब सां तॾहिं भुट्टे साहिब चयो तव्हां छा में आया आहियो असां रिक्शा में आया आहियूं तॾहिं उते वेठल हो जेको कोन हिकिड़ो पंजाबी जो गवर्नर थियो मशहूरु खर गुलाम मुस्तफ़ा खर 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 वेठो हुते भुट्टे वटि उन चयो न साईं आऊं महिमान खे छॾे थो अचां पोइ वीचारो असांखे मूंखे छॾणु हलियो शहर में भुट्टे जे घर जे ॿाहिरां पोइ असां पीपुल्स पार्टी ठाही मूंखे ज़िले जो सदर कयऊं आगा ख़ैर मां सेक्रेटरी थियो असां हलाई पोइ आगा साहिबु ठही नवंबर जी 30 ते पीपुल्स पार्टी ठही तॾहिं आगा साहिबु वियो ऐं कोन वञी सघियुसि लाहौर जेको मुबशर जे बंगले ते पहिरीं ठही आगा साहिबु वियो हाणे असां मीर प्रकाश में भुट्टे खे घुरायो भुट्टे में मीर अली बख़्श जे बंगले ते मीर में ते डिप्टी कमिश्नर ऑफिस जे भरिसां मीरनि जो बंगलो हो मशहूरु इहो इन में जिते मीर प्रकाश जी ऑफिसूं आहिनि हिते मीरनि जो क़िलो हूंदो इहो थाणे वटि ॾिसंदा गोलाई में सभु ठहियल आहिनि हिते क़िलो हो जिते मीर साहिब जी बादशाही हूंदी इन क़िले जो ज़िक्र सेठ नाऊमल बि कयो आहे छा नाऊमल खे अंग्रेज़नि मोकिलियो त अंग्रेज़नि घुरायो हो हिकिड़ो डॉक्टर मीर ग़ुलाम अली 4 मीर जिन बादशाह हुआ हैदराबाद में हिकिड़ो मीर जो 4 बादशाह हुआ गॾु भाउ हुआ हिकिड़ो मीर ग़ुलाम अली हो मीर ग़ुलाम अली बीमार हो त हुते डॉक्टर जी उनखे ज़रूरत थी त अंग्रेज़नि हुनखे भुज मां डॉक्टर मोकिलियो पर अंग्रेज़ जो मक़सदु हो जासूसी करण बि हो पर हू मीर जे इलाज लाइ आयो हाणे हुन मीर खे रवानो करिणो हो त उहे रवानो करण जे लाइ हुननि उनखे उन लाइ नाऊमल खे मोकिलियऊं त तूं हिनखे अॻिते डॉक्टर खे छॾे अचे मीर जे हथ खां ॿाहिरि हू हिकु ॻोठ मीरवा जे भरिसां ओसि ताईं हू हुनखे छॾे वियो उहो मिलियो हो नाऊमल हुन सां मीर शेरमां सां शेरमां नालो कहिड़ो मीर तॾहिं पहिरीं मीर कहिड़ो जेको वॾो मीर जेको विड़ियो हा मीर शेर मोहम्मद कहिड़ो मीर शेर मोहम्मद जेको अंग्रेज़नि सां विड़ियो जेको मीर बादशाह थियो पहिरीं हा मीर शेर मोहम्मद मीर मीर शेर मोहम्मद शेर मोहम्मद लड़ियो न अंग्रेज़ सां हा
उहो उनखां अॻे उहो ॿिए जो टियों पीढ़ी आहे न उहा अंग्रेज़ तंहिंखां अॻे ॿियो उनजो पीउ हो पीउ आहे ॾाढो उहो मीर प्रकाश जो बादशाह हो पोइ हू त अंग्रेज़ जे दौर में अंग्रेज़ सां विढ़नि में आयो मीर तंहिंखां अॻे अची विया हुआ मीर तंहिंखां अॻे अची विया हू बहादुर मीर हुआ इहे मीर हुआ इन जो सवाल आहे मीरनि राज मीरनि जे हथ में हुआ मीर प्रकाश जे मीर जे हथ में आई चूहड़ जमाली वारो साहिबु आहे उहो जेको वॾो माण्हू आहे मेंबर थींदो आहे उहे सभु उन मीर प्रकाश जे मीरनि जा माण्हू आहे मीर प्रकाश जे भरिसां मीरवा जे भरिसां खुंबड़ी आहे उहो वरी हैदराबाद जे मीरनि जे हथ हेठो ओसि ताईं हुनखे छॾणु वञिणो हो टंडो लार जो मीर प्रकाश जे मीरनि जे हथ में हो छा टंडो ॼाम उहो छा मीर हैदराबाद जे मीरनि सां गॾु ऐं उनजो मीरनि जी जागीर में हिकिड़ो हूंदो आहे जेको छा हारपी हारी ऐं ज़मीनदारी विच में हूंदो आहे छा चवंदा आहिनि कमदार हा कमदार हारी ऐं ज़मींदार जे विच में कमदार हूंदो आहे न कमदार न मालिक हूंदो आहे उहो ठहियल वठंदो आहे अच्छा जागीरदार हूंदो आहे टे आहिनि ज़मीन जा मालिक हिकिड़ो अंग्रेज़ जेको उहो अंग्रेज़ पंहिंजी ढल ॾींदो आहे हुनखे जागीरदार खे जागीरदार वञी ज़मीनदार खां ढल वठंदो आहे पोइ ज़मीनदार वटि हारी हूंदो आहे इहो सिस्टम हुई त मखदूम साहिबु जेको हलावार हो सो हैदराबाद टंडे जाम जे मीरनि जी जागीरदार हो जेको वञी वटि हुई हुनखे ढल ॾींदो हो